ब्रेकिंग न्यूज़ है मीरपुर खास में अवां सां शेयर कयूं पिया। डायरेक्टर नारा केनाल की दरख्वास्त ते नारा केनाल ते रेंजर्स के मुक़रर कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त पाणी चोरनि में थरथलो मची वियो। आबाद गारनि में सिरहाई जी लहर छाइजी वई आहे। डायरेक्टर नारा केनाल की टीम ते पाणी चोरनि जे हमले बाद रेंजर्स के मुक़रर कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर है मीरपुर खास में डायरेक्टर नारा केनाल की दरख्वास्त ते नारा केनाल ते रेंजर्स के मुक़रर कयो वियो आहे, जंहिं सबब पाणी चोरनि में थरथलो मची वियो ऐं आबाद गारनि में सिरहाई जी लहर छाइजी वई आहे। डायरेक्टर नारा केनाल की टीम ते पाणी चोरनि जे हमले बाद रेंजर्स के मुक़रर कयो वियो। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। मीरपुर खास में डायरेक्टर नारा केनाल की दरख्वास्त ते नारा केनाल ते रेंजर्स के मुक़रर कयो वियो आहे। पाणी चोरनि में थरथलो मची वियो आहे। आबाद गारनि में सिरहाई जी लहर छाइजी वई। अवां खे ॿुधाईंदा हलूं त डायरेक्टर नारा केनाल की टीम ते पाणी चोरनि जे हमले बाद रेंजर्स के मुक़रर कयो वियो आहे। मीरपुर खास में अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। डायरेक्टर नारा केनाल की दरख्वास्त ते नारा केनाल ते रेंजर्स के मुक़रर कयो वियो आहे, जंहिं सबब पाणी चोरनि में थरथलो मची वियो ऐं आबाद गारनि में सिरहाई पखिड़िजी वई।